इल्म जी एक्सेप्ट कई आहे इंशाअल्लाह ताला मां पंहिंजी जेका कोर्ट है उन में वही दादू में कोर्ट में वही पेश थी इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजे केस के फेस कंदासीं ट्रायल। बहुत शुक्रिया बहुत मूंखे इहो ॿुधायो त हीअ जेको अॼु तव्हांजी ज़मानत थी आहे मुबारक नवाज़ तव्हांखे जेको कोर्ट में जेको न ईंदा आहिनि असां अचूं था पिया कहिड़ी हाज़िरी आहे जेका असां गुस्साई आहे बाबा हूंदी आहे न कंहिं कंहिं को जज चवे त हिन हाज़िरी गुस्साई आहे पंहिंजी मर्ज़ी ते को रोड ते बि जेको वणे सघनि हिन कोर्ट में तव्हां वटि हिकिड़ी पिटीशन हले थी 6 हाज़िरियूं थियूं उन 2 हाज़िरियुनि में हो आया कहिड़ी रुकावट मुंहिंजा साईं असां का रुकावट कहिड़ी पैदा कई आहे उहा ॿुधाइनि को पनो ॾेखारनि त हिननि हे रुकावट पैदा कई आहे। कल्ह 2 ॾींहं हिकिड़ो धरनो वञी हयो अथनि जो पाण कोर्ट तव्हांखे ख़बर आहे राइट आहे इहो त 100 क़तल करे वञे थो त उन्हनि खे बि उबूरी ज़मानत मिलंदी आहे ज़ाहिर प्री अरेस्ट बेल आहे। रही ॻाल्हि कंफर्म बेल हुननि जी न थी आहे ऐं ॿियो त हिन समूरे प्रोसेस में तव्हां ॾिसो त जेकॾहिं अगरि ॾिठो वञे त नाइली जो असां टाइटल कंहिंखे ॾियूं त नाइली सिंध पुलिस जी आहे। 2 ॾींहं हुननि वटि हुआ उबूरी ज़मानत हुननि जी ट्रायल कोर्ट मां रद्द थी ऐं सिंध पुलिस हिन सॼे प्रोसेस में नाकाम रही। तव्हां ॾिठो त हुननि जो हिकिड़ो तव्हां टाइटल मिलियल आहे बहादुर SSP इरफान समो साहब त इरफान समो साहब जेका पंहिंजी ज़बान ॾेई विया कमिटमेंट करे विया PSP ऑफिसर थी करे मिसकमिटमेंट करणु त इहा थोरी माना असां ॾिसूं पिया त अजीब ॻाल्हि पई थी लॻे ऐं IG सिंध पुलिस जे लाइ मां ज़रूरु चवंदमि त हुननि खे होश खां कमु वठणु घुरिजे। असां ज़ाहिर आहे पाकिस्तानी सिटीज़न आहियूं सिंध जा रहाइश गुज़ार आहियूं हिते ई असां रहूं था पिया ऐं असांजो राइट आहे इंसाफ़ मिलणु असांखे जॾहिं ऑनरेबल अदालत मां हिकिड़ो फ़ैसिलो मिलियो आहे त सिंध पुलिस जो कमु हुयो त हुननि खे बाबा कूड़नि जो को हिसाब कोन्हे तूं सॼी उमिरि बीठो कूड़ हण सो कूड़ ई कूड़ रहंदा इल्ज़ाम कहिड़ा थी हाणे उहो चवंदा आहिनि पंहिंजे ग़रीबान में झांके ॾिसनि त उन्हनि जी कहिड़ी चवंदा आहिनि त किरदारु रहियो आहे हुननि जे अबनि ॾाॾनि हुननि जे सॼे ख़ानदान जी मां कंहिंजे मथां इल्ज़ाम हणां मुनासिबु न आहे। कहिड़ी हाज़िरी आहे जेका असां गुस्साई आहे बाबा हूंदी आहे न कंहिं कंहिं को जज चवे त हिन हाज़िरी गुस्साई आहे पंहिंजी मर्ज़ी ते को रोड ते बि जेको वणे सघनि हिन कोर्ट में तव्हां वटि हिकिड़ी पिटीशन हले थी 6 हाज़िरियूं थियूं उन 2 हाज़िरियुनि में हो आया कहिड़ी रुकावट मुंहिंजा साईं असां का रुकावट कहिड़ी पैदा कई आहे उहा ॿुधाइनि को पनो ॾेखारनि त हिननि हे रुकावट पैदा कई आहे। कल्ह 2 ॾींहं हिकिड़ो धरनो वञी हयो अथनि जो पाण कोर्ट चए थी त उन कोर्ट में सरेंडर कयो अधी वञी धरनो वयो आहे उन धरने जा रोड ब्लॉक करणु या उन ते चवंदा आहिनि त गिलम जेका आहे सो पुलिस थी विछाए छा पुलिस उन्हनि खे इन करे मिलियल आहे त रोड ते बि हुननि जा रोड ब्लॉक करे ऐं गिलम विछाए इहो कहिड़ो कानून थो चवे। जेके धुरियूं इन खे उन आहिनि उन्हनि धुरियुनि खां वॾो सभिनि खां ख़ुदावंद ताला आहे इंशाअल्लाह ताला सचो ही आए जो अज भी सच्चा सुभाणे भी सच रहा। सर आप कहते हैं कि उसके पीछे कुछ कुव्वतें खड़ी हैं कौन सी कुव्वतें आप उनका नाम नहीं लेते आप मुझे नाम क्यों लेते हैं कहने के मजबूर कर रहे हैं मैं आपको कह रहा हूँ जब पुलिस खुद रोड पे खड़े होके कालीन बिछा सकती है तो और कौन सी ऐसी कुव्वत है जो उनके साथ है इससे तो साफ जाहिर है ना किसी का नाम लेना ज़रूरी है मुझे क्या आप बैठे हुए हैं इस टाइम आपको पता नहीं है आपके दोस्त जो है ना जिस टाइम बुरहान को यहाँ दिखा के उन्होंने FIR काटी है आपके ही दोस्त कुलीग जो है ना वहाँ बैठ के उसको वहाँ पे उसकी वीडियो निकाली है उन्होंने तो फिर क्या एक उधर उस टाइम आपको वो कुव्वतें ये नज़र नहीं आती बोले ना आप बोले ना आप इखबारी नुमाइंदा आपका काम है उन कुव्वतों को ज़ाहिर करना मेरा तो आपको निशानदेही करके दिया है ना कि कोई भी कुव्वत है हम यही चीज़ है इंशाअल्लाह ताला पहले भी जितने भी इन्होंने इल्ज़ाम दिए हैं वो सुप्रीम कोर्ट से वापस आए हैं तो सुप्रीम कोर्ट ने उन इल्ज़ामों को झूठा करके वापस भेजा तो इंशाअल्लाह ताला ये भी प्रोसेस है कोर्ट का है कोर्ट पे है तभी तो कोर्ट पे मौजूद है। अच्छा धरने वाले दिन वहाँ पे कर्फ्यू बताया जा रहा था मेयर में कि क्या बात सही थी क्या उर्दू में सर ऑनरेबल कोर्ट मांखे मां बेल मुंहिंजी एक्सेप्ट कई आहे इंशाअल्लाह ताला मां पंहिंजी
जेका कोर्ट आहे उन में वञी दादू में कोर्ट में वञी पेश थींदुसि ऐं इंशा अल्लाह ताला असीं पंहिंजे केस खे फेस कंदासीं ट्रायल में। मूंखे इहो ॿुधायो त हीउ जेको अॼु तव्हांजी ज़मानत थी आहे मुबारक नवाज़ तव्हांखे ऐं जेको कोर्ट में जेको आहे जेका ज़मानत रद्द थी हुई उन कोर्ट में तव्हां हाज़िर छो न थिया हुआ उनजा सबब या तव्हांजे मथां जेके इल्ज़ाम आहिनि मुंहिंजो मेडिकल सर्टिफिकेट जमा थियल आहे, मुंहिंजी तबियत सही न हुई, मां पेश थियो आहियां ऐं कोर्ट को अहिड़ो ऑर्डर मुंहिंजे ख़िलाफ़ कोन कढियो आहे त को तव्हां अरेस्ट कयो या छा। उन ऑनरेबल कोर्ट बि चयो आहे त अचे पंहिंजे कोर्ट में सरेंडर करे ऐं मां पंहिंजी कोर्ट में वञी सरेंडर कंदुसि इंशा अल्लाह ताला। अच्छा हाणे हिन केस हवाले सां छा हुकुम थियो आहे? मूंखे बेल जेका कैंसिल थी उन ते मूंखे बेल मिली वई। ॿुधणी कहिड़ी तारीख़ ते रखी वई आहे? 7 तारीख़। अच्छा छा चयो वियो आहे? कुझु न, बेल करे छॾी, छा चयो वियो आहे? अच्छा इहो ॿुधायो सर जेको इल्ज़ाम आहिनि तव्हांजे मथां उन इल्ज़ामनि खे कीअं था ॾिसो? बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। तव्हां वटि तव्हांजे पंहिंजे जेके चैनल जा लोगो आहिनि इन्हनि सभिनि चैनलनि वटि तव्हांजी मुंहिंजी रिकॉर्डिंग हूंदी जेको मां बिलावल साहब खे रिसीव कयो आहे, CM खे रिसीव कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे पहिरें ॾींहं खां केस खे फेस कंदा आहियूं, हाणे बि फेस कंदासीं। हिकिड़ो बेगुनाह असां ते केस कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह पंहिंजे केस खे फेस कंदासीं। उमेर अबाब इहो चवे थी त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे जेके हिते हाई कोर्ट में हुन सां ॻाल्हि थी उन चयो त जेके तारीख़ूं ॾिनियूं वञनि थियूं उन ते उहे हाज़िर नथा थियनि। असां सभु तारीख़ुनि ते आया आहियूं, सभु तारीख़ुनि ते आया आहियूं। 6 महीननि खां हिते असांजी केस फ़र्द और जुर्म आहे क्या हाई कोर्ट झलियो स्टे ॾिनो, 6 महीननि खां पाण ई कोन आया। पहिरीं ॻाल्हि त ऑनरेबल कोर्ट उनखे अबूरी ज़मानत ॾिनी आहे, कंफर्मेशन बेल न आहे। ऐं रही ॻाल्हि त अबूरी ज़मानत जेका हुनखे मिली आहे 1 महीने जी ज़मानत आहे, उनखां पोइ ज़ाहिर असां बि वेंदासीं वकालतनामो जमा कराईंदासीं, बहस त हाणे थींदो अदालत में, ऑनरेबल अदालत में बग़ैर कंहिं केस खे डीपली ॾिसण जे अबूरी ज़मानत मंज़ूर थी वेंदी आहे। चाहे कोई तव्हांखे ख़बर आहे राइट आहे इहो त 100 क़तल करे बि वञे थो त उन्हनि खे बि अबूरी ज़मानत मिलंदी आहे, ज़ाहिर प्री अरेस्ट बेल आहे। रही ॻाल्हि कंफर्म बेल हुन जी न थी आहे ऐं ॿियो त हिन समूरे प्रोसेस में तव्हां ॾिसो त जेकॾहिं अगरि ॾिठो वञे त नाअहली जो असां टाइटल कंहिंखे ॾियूं त नाअहली सिंध पुलिस जी आहे। 2 ॾींहं उन्हनि वटि हुआ, अबूरी ज़मानत हुनजी ट्रायल कोर्ट मां रद्द थी ऐं सिंध पुलिस इन सॼे प्रोसेस में नाकाम रही। तव्हां ॾिठो त हुननि जो हिकिड़ो टाइटल मिलियल आहे बहादुर SSP इरफान समो साहब, त इरफान समो साहब जेका पंहिंजी ज़बान ॾेई विया, कमिटमेंट करे विया, PSP ऑफिसर थी करे मिसकमिटमेंट करणु, त इहा थोरी माना असां ॾिसूं पिया त अजीब ॻाल्हि पई थी लॻे। ऐं IG सिंध पुलिस जे लाइ मां ज़रूरु चवंदमि त हुननि खे होश खां कमु वठणु घुरिजे। असां ज़ाहिर आहे पाकिस्तानी सिटीज़न आहियूं, सिंध जा रहाइश गुज़ार आहियूं, हिते ई असां रहूं था पिया ऐं असांजो राइट आहे इंसाफ़ मिलणु। असांखे जॾहिं ऑनरेबल अदालत मां हिकिड़ो फ़ैसिलो मिलियो आहे त सिंध पुलिस जो कमु हुयो त हुननि खे फौरी गिरफ़्तार कंदा, पर टोटली तव्हां ॾिसो त सिंध पुलिस हिन में नाकाम बणिजी चुकी। सिंध पुलिस ते जेके बि जिथां बि तव्हां हू चवंदा आहिनि त असां ते इल्ज़ाम तराशियूं आहिनि, जेके बि इल्ज़ाम तराशियूं हुयूं उन्हनि जो हुननि चिटो सबूत ॾिनो, वाज़े सबूत ॾिनो त हू MPA MNA ऐं जागीरदारनि जे अॻियां कुझु बि न आहिनि। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि जी अबूरी ज़मानत कंफर्म थी आहे। हीअ चवनि पिया त असांजी पहिरीं ॻाल्हि त ज़मानत रद्द थी न आहे। तव्हां ॿुधायो जेकॾहिं ज़मानत रद्द न थी त पोइ हाई कोर्ट मां हुननि छाजी ज़मानत कराई। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि खे ऑर्डर सही तरीक़े सां पढ़णु घुरिजे। हीअ अलाए सम्झनि था त सिंध जी अवाम एतिरी बेवकूफ़ आहे, अलाए चरियो था सम्झनि। हिननि जी जेका बेल रिकॉल थी आहे बेसिकली हुनजो मतिलबु छा आहे? रिकॉल थियणु जॾहिं कंहिं मुजरिम ते क़तल जी FIR थींदी आहे त पोइ छा पुलिस खे अरेस्ट वारंट खपंदा आहिनि? कॾहिं बि न। हिननि ते सम्झो त हिकिड़ी क़तल जी FIR ही बग़ैर बेल जे 2 ॾींहं बुरहान झंडियो घुमंदो पियो हुते। हीअ चवनि पिया त हीअ एतिरो मरीज़ हुयो ऐं अदालत न अची सघियो। सवली सिंधी में चवणी आहे त चोर खे चोरी कुखे। हिन खे ख़बर हुई हिन जा चांसिस आहिनि, हिन प्ली ऑफ एलिबाई वरिती हुई, हिन जा चांसिस आहिनि अंदरि वञण जा, तॾहिं ही अचे ही हाज़िरी वारे ॾींहं ते एब्सेंट रहियो आहे। ऐं ऑनरेबल अदालत इहो मैंशन कयो आहे। सरेंडर करण जो बेसिकली मतिलबु इहो आहे त ज़ाहिर आहे हुननि जी जेका ज़मानत रद्द थी त हीअ मौजूदु न हुयो ऐं हिननि त हीअ चालाकी कई आहे त 2 ॾींहं गायब थी विया। हिननि त जागीरदारी ऐं सरदारी निज़ाम खे हिकु वॾो धचको लॻो आहे। ही का मज़ाक ॻाल्हि न आहे त जेके पाण खे नवाबज़ादा चढ़ाइनि था ऐं उहे फ़रार थी था वञनि, हुननि खे पाण में वेहंदा हूंदा न त इहा ॻाल्हि ज़रूरु सोचींदा हूंदा आवाम जे साम्हूं कहिड़ो बि मौक़िफ़ रखनि, पर हीअ सोचींदा हूंदा त हिकिड़ी 22 सालनि जी छोकिरी हुननि खे थकायो ऐं सहकायो ज़रूरु आहे। ऐं असां पुरुमीद आहियूं अदलिया मां। तव्हां ॾिसो अदालतुनि हक़ ऐं सच जा हमेशह फ़ैसिला ॾिना आहिनि। हाणे बि
रिसेंटली जेको फ़ैसिलो आयो उन में हिननि खे मुलविस करार ॾिनो त हीअ ॿई MPs मुलविस आहिनि ऐं हाणे उहा ई अदालत सगोरी चवे थी त हिन MPA खे वञी करे तव्हां गिरफ़्तार कयो। 2 ॾींहं ई ग़ाइबु रहियो आहे। 2 ॾींहंनि में तव्हां ॾिसो त हिन जी का तव्हांखे कंहिं मीडिया सां राब्तो कयो हुजे का हिन जा नंबर्स ई ऑफ हुया ऐं ॿी ॻाल्हि त क्लियर ऑर्डर पियो ऑनरेबल कोर्ट जो त पोइ हुन ते असां चऊं छा त रिकॉल हुनजी बेल थी आहे त हुनखे तव्हां वञी करे अरेस्ट कयो। ऐं हीअ जेको सॼो ड्रामो कनि था बेसिकली पंहिंजी इज़त बचाइण जे करे कनि था। असां इनशाला पुरुमीद आहियूं ऐं इंसाफ़ असांजो हक़ आहे। मूं हमेशह चयो आहे हक़ विड़ी बि वठिबा आहिनि। इनशाला असां पुरमन आहियूं ऐं पुरमन तरीक़े सां हलूं पिया था। सिंध जी आवाम खे बि हीअ मजबूर न करनि त सिंध जी आवाम हिननि जी रस्ता रोक करे। भला जेकॾहिं हिननि खे जेको आहे सो चवनि पिया त असांजी ज़मानत रद्द न थी आहे, असांखे गिरफ़्तार थियण जो को ख़ौफ़ ख़तरो ई न आहे, जेको पहिरियां बि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट चई चुकी आहे त हीअ सॼो पिया था ड्रामो कनि। तव्हां ॾिसो ऑर्डर खणी ॾिसो और मां त काई बि शइ विदाउट प्रूफ न कई आहे ॻाल्हि, मां विद एविडेंस ॻाल्हि कंदी आहियां, सबूतनि सां गॾु ॻाल्हि थी कयां। ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर खणी ॾिसो त पहिरियां बि भॻा ही वञी करे जेका ज़मानत अबूरी वरितनि उन में ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑब्ज़र्व कयो आहे त हीअ त सॼो पिया था ड्रामो कनि, हिननि खे त अरेस्ट थियण जो को ख़तरो ई न हो। हिन महिल बि तव्हां ॾिसो सिंध पुलिस हिननि खे प्रोटोकॉल में वठी वई आहे ऐं मां विदाउट प्रूफ नथी कयां ॻाल्हि। तव्हां ॾिसो अदालत मां निकितो त सभ खां पहिरीं मुबारक हुनखे कंहिं ॾिनी आहे? वर्दी सां हिकिड़ो माण्हू अची करे हुनखे चए थो साईं मुबारक हुजे। सिंध जो शौर ॿुधाए त सिंध पुलिस हुननि खे कहिड़ी शयुनि जी मुबारक थी ॾे। को बुरहान चांडी हुननि जो पीउ आहे, भाउ आहे सिंध पुलिस जो हुननि खे मुबारकूं पई थियूं मिलनि। सो सॼो शौर सम्झे पियो थो त हीउ कहिड़ो ड्रामो आहे। असांजो सिस्टम टोटली फेल थी चुको आहे, पर असां मायूस न आहियूं। ज़ाहिर आहे असांखे अदालतुनि मां त उमेदु आहे ई आहे, असां इनशाला इंसाफ़ असांजो हक़ आहे, असां वठंदासीं। पर असांजी वॾे में वॾी जीत इहा आहे त तव्हां ॾिसो 2 ॾींहंनि ताईं पाण खे MPA भोतार सरदार सम्झण वारो माण्हू फरार रहियो। असांजी वॾे में वॾी जीत त इहा आहे त हीअ परेशान लॻा पिया, हीअ बोखलाहट जो शिकार थी आहे। हिन जा नंबर्स छो बंदि हुया? जॾहिं SSP दादू चए थो असां ट्रेस कयूं था त बुरहान चांडी जा नंबर्स ई ऑफ आहिनि। तव्हां पाण ॿुधायो हिकिड़ो MPA आहे, चूंडियल नुमाइंदो आहे, हीअ त अवामी नुमाइंदा त पाण खे सॾाइनि। जॾहिं सिविल सोसाइटी मूं सां गॾु रोड ते वेठी आहे, हिन खां हिकिड़ो एंकर सवाल थो करे त तव्हां ॿुधायो त उमेर बाब सां सिविल सोसाइटी जी इहा डिमांड आहे त बुरहान चांडी खे अरेस्ट कयो, त हू चए थो असां ते फ़र्क़ु नथो पए। माना जेकॾहिं हिननि ते आवाम जो फ़र्क़ु नथो पए त हीअ कहिड़ा लीडर्स आहिनि, कहिड़ा हुकुमरान आहिनि। सो हीअ सॼो हिननि जो टोटली ड्रामो आहे। हीअ पंहिंजी इज़त बचाइण जे कढ आहिनि। सो केतिरो भॼंदा, भॼी वठनि। मां त उहो ई चवां थी त मूंखे त इहो जल्द नज़र पियो थो अचे त अवाम हिननि जॻहियुनि में हथ विझंदो, उहो हीअ केतिरो भॼंदा। हिननि जे लाइ सुठो इहो आहे त कानून जे अॻियां सरेंडर कनि ऐं ॻाल्हि चवंदा आहिनि जीअं त हथनि मां वही न आहे। इनशाला सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट आहे, हर जॻह ते हर प्लेटफॉर्म ते असां वेंदासीं। हिननि खे का कंफर्म बेल न मिली आहे, हिननि खे उबूरी ज़मानत मिली। करे असांजे मुल्क जूं सभई क़ुवतूं असांखे सपोर्ट कनि, इन में काई बुरी ॻाल्हि न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं ते कोई क़तल जी FIR न आहे, जेकॾहिं मूंखे मुल्क जा इदारा सपोर्ट कनि त। ऐं ॿियो त इहो आहे त जेकॾहिं क़ुवतूं असांखे सपोर्ट कनि न त हिननि खे लिकण लाइ जॻहियूं न मिलनि। हीअ जेको भॼी था वञनि, अदालतुनि मां फरार थी था वञनि। ॿियो दफ़ो MPA बुरहान चांडी ॾिसो तव्हां ऑर्डर त खणी करे तव्हां पढ़ी ॾिसो अदालतुनि जा, लिखियल आहे त हीअ ड्रामा पिया था कनि, हीअ लिखियल आहे डेलिबरेटली डिले पिया था कनि, हीअ भॼनि पिया था अदालतुनि खां, सिधा सिधा ऑर्डर्स पिया आहिनि। हिननि खे त ॻाल्हि करण लाइ हीअ ॻाल्हि करे था वञनि। ॻाल्हि तव्हां कयो विद प्रूफ, मुंहिंजा साफ़ ई ॿाहिरि हुननि खां पुछनि न, हीअ जेके ॻाल्हियुनि खे पिया था घुमाइनि हिननि खां तव्हां पुछंदव त उमेर बाब वारनि तव्हां ते हिकिड़ो ज़ाहिर आहे 3 मर्डर केस जो असां त चवंदासीं जेके कातिल आहिनि उन्हनि खे सज़ा लॻे। असां जो हिननि खे हिननि जे लाइ चऊं पिया था पहिरें ॾींहं खां वठी त हीअ कातिल आहिनि, हिननि खे सज़ा लॻे, हीअ फांसीअ फंदे ताईं पहुचनि, त असांजो मोटिव कहिड़ो आहे? ज़ाहिर आहे हिकिड़े सरदार ते इल्ज़ाम लॻाइणु कंहिं ख़तरे खां ख़ाली न हूंदो आहे। मां मुंहिंजी फैमिली असांखे तमामु वधीक थ्रेट्स आहिनि। स्टिल तव्हां ॾिसो हुननि जा चमचा वाटा जेको आहे सो असांखे पिया था थ्रेट करण जी कोशिशि कनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। असां डिॼूं था, नहीं असां डिॼायूं ऐं असां नहीं डिॼंदासीं, इहा असां हिननि खे वाज़े ॻाल्हि ॿुधायूं। हिननि खे जेको करिणो आहे हीअ करनि। बाक़ी रही ॻाल्हि त हीअ जेके इल्ज़ाम तराशूं कनि था त हिननि खां मुंहिंजा साफ़ ई ॿाहिरि पुछनि, हिननि खां विद प्रूफ ॻाल्हि करनि न। मां त हर शइ तव्हांखे प्रोवाइड करण लाइ तयारु आहियां, मां प्रोवाइड कई बि आहे। हर शइ मां तव्हां ॾिठो हूंदो त सबूतनि सां ॻाल्हाए थी। बाक़ी रही ॻाल्हि त मां चवंदमि ऐं मुंहिंजे मुल्क जे हर इदारे खे मां इहा रिक्वेस्ट कंदमि, अॼु तव्हांजे हिन प्रोग्राम जे तसलसल सां बि चवंदमि, मूंखे त सपोर्ट जी ज़रूरत आहे। मूंखे हर आम माण्हू खां वठी प्राइम मिनिस्टर ताईं सभिनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे।